हक मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसानियत महबूबो लतीफ़ टीवी जे अंगण ते अवां के भलीकार अॼु पिण किंजो किंज वाडोड़ के मन है किंजकार पई पवे उन वढियल जो जेको मन हुआ छपरी आहे झूपड़ी आहे उन में किंजकार आहे जो पिण पीए संझ हू पिनियूं हू पटियूं जो पिण पीए संझ हू पिनियूं हू पटियूं वढियल जी झूपड़ी मां आहूं ताहूं सूर जूं दर्द जूं पीड़ाउनि जूं उहे पियूं वॼा जेके वढिया आहिनि किथे वढिया हुआ इहे कहिड़ी जॻह ते वढिया हुआ केॾांहुं हिननि खे वठी वञो असांजा अहले इल्म माण्हू त ख़बर न आहे उन्हनि खे कहिड़ियूं कहिड़ियूं तजरीदियूं ॾियनि था अलाए छा छा था ॾियनि उन्हनि खे कहिड़नि कहिड़नि ख़्यालनि में वठी था वञनि पर अलाए छो मूंखे लॻंदो आहे कि सॼी झोक जी जंग आहे उहे वढियल उहे जेके झोक धणीअ जा फ़क़ीर हुआ उहे वीचारा झूपड़ियुनि में पंहिंजो पाण खे पटियूं था ॿधनि ऐं उते ई लुपड़ियूं था पंहिंजो पाण खे ॿधनि उते ई पंहिंजो इलाजु करण जी कोशिशि था कनि ऐं पंहिंजे जियापे जी जंग था लड़नि ही बैत उन अज़ीम जिदोजहद जो बैत आहे जंहिं जिदोजहद में पंहिंजो वजूद दुनिया का माना नथो रखे ऐं पंहिंजे वजूद जी भेट में वतन माण्हू पंहिंजो समाज पंहिंजी क़ौम ऐं पंहिंजा माण्हू तमामु वॾी अहमियत रखनि था जंहिंजे लाइ जेकॾहिं वढिजी वञिजे तॾहिं बि नंढड़ी ॻाल्हि आहे ज़रा ज़रा थी वञिजे तॾहिं नंढड़ी ॻाल्हि आहे लतीफ़ साईं जा इहे रमज़ूं ऐं इहे राज़ जेकॾहिं असां सम्झी वञूं त सच पुछो त असां ॾुखियो ॾींहुं न ॾिसूं असां सां हालत इहा आहे त असां वटि पाड़े जी परूड़ मोकिलाए वई आहे असां हिक ॿिए सां गॾु वेहण जे लाइ तयारु न आहियूं असां वटां मुहबतूं मोकिलाए वयूं आहिनि असां वटां प्यार ऐं पाबो मोकिलाए वियो आहे ऐं इनफ़रादत जे उन पंध जा राही बणिजी पिया आहियूं जो केॾा लवणो ई नथा हणूं केॾा ॾिसूं ई नथा त पासे में छा पियो थिए वतन सां छा पियो थिए धरतीअ सां छा पियो थिए उन पासे असां को तवजह नथा ॾियूं नतीजे में हालत असांजी इहा थी आहे जो असांजा वसीला विया असांजा दरिया विया असांजा जबल डंडूं ढोरा सभु कुझु विया असांजो माण्हू वीचारो ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे ऐं इन सॼे मसइले जो हल फ़िक्र लतीफ़ में आहे मुंहिंजा सॼणो फ़िक्र लतीफ़ में आहे इहा ॻाल्हि सम्झो काश जेकॾहिं अवां इहा ॻाल्हि सम्झी वञो त फ़िक्र लतीफ़ असांजी निजात जो ज़रियो आहे त असां ॾुखिया ॾींहं कोन ॾिसूं ऐं पंहिंजी तौर ते पूरियो कयां थो कोशिशि कयां थो पंहिंजी पतीअ जो कमु कयां थो हीउ कमु कुझु बि कोन्हे को कमु हिन खां वॾा करणा आहिनि पर जेको हाल पिरिया नाल लतीफ़ टीवी अव्हां जी पंहिंजी टीवी आहे दोस्तनि ॾांहुं वीडियो मोकिलियो सब्सक्राइब कयो ऐं यूट्यूब इन जे करे अहम आहे जो असां न हूंदासीं पर यूट्यूब हूंदो ऐं उते ई सभई वीडियो पियल हूंदियूं असांजी ईंदड़ नसुलनि जे लाइ हिदायतूं उन्हनि में मौजूदु हूंदियूं जीअं ई असांजा सुठा सब्सक्राइबर थी विया त पाण लाइव कचहरियूं उन ते कंदासीं पंहिंजे आलमनि खे घुराईंदासीं भरपूर बहस मुबाहिसा कचहरियूं इहे सभु शयूं कबियूं मुंहिंजा दोस्तो मूंखे उमेदु आहे त लतीफ़ टीवी खे तव्हां पंहिंजी टीवी सम्झी सब्सक्राइब कंदव ॿियनि खे मोकिलींदव घंटी वॼाईंदव ऐं तव्हां हिन खे चङी तरह सां गौर सां ॿुधंदव ॿियो त कुझु नथा करे सघो पर असां ग़रीबनि जूं सादियूं सूदियूं ही ॻाल्हियूं ज़रूरु ॿुधो हक़ मौजूद जिए लतीफ़ जिए सिंध जिए आलम इंसान